महाराज जी पसंद जो गीत पे बुधाया पेश कर सानी द पदम परे गगरे रे सा कश्मीर सिंध समूरी सोन अल्लाह ओ कया महर छोन मगी पंहिंजे माउ ते कराची खां कश्मीर सिंधड़ी माला माल लखन जी लजपाल महर मुझी मावा कराची खां कश्मीर सिंध सजी सुराण महर बच्चा घर पाण अदा सदको कंदो सिंध तां। प्यारा दोस्तों वडे साहब जे करे बलब्ज़ आवाज़ कंदो हलंदुस। महाराज भाई अर्ज़ कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जो शहर अली उन जो दर उन हस्ती फरमायो त मूंखे सिंध जे तरफ खां थधड़ी हीर लगी रही है त उन धरती जो मट बी का धरती मां कीअं कयां। ऐं ॿियो अर्ज़ कयईं त हिकिड़ी अमड़ त ॼणे ॾेखारियो ही जहान ॾेखारियईं पर ॿी अमड़ उहा आहे जेका हशरत ऐं गोद में रखंदी उन सां जो गदारी करे तो मुंहिंजो भाउ हुजे न मुंहिंजो भाउ न आहे। अर्ज़ कयईं धरतीअ जे गदारन सां ओ कॾहिं ठाहु न थींदो भल भाउ सॻो छो न हुजे भाउ न थींदो सैयद हुजे भली जंहिंजे खमीर में न हुजे सिंध परस्ती सैयद हुजे भली पर वहवाह न थींदो भल भाउ सॻो छो न हुजे भाउ न थींदो। नसवारी पान खाऊ गोडर बि लुटेरा धारियो आदे सलाए धारियो आदे सलाए खैर ख्वाह न थींदो भल भाउ सॻो छो न हुजे भाउ न थींदो। बुध जाए कन खोले गद्दार बनेरा अड़े तोखे जो क़त्ल कयां त को गुनाह न थींदो भल भाउ सॻो छो न हुजे भाउ न थींदो। चेतो मूड़ी सूड़ी मिलजी सिलजी पूरी कायनात में तवा के सिंध ए पाकिस्तान जड़ी धरती नजर नहीं दी हर किस्म जो मेवो हर किस्म जो चार सौगातों चार मुंदू समुंड जो किनारो जंखे सिंधु दरिया जो छोड़ जिथे ऐं कशकोल वरी पिनण वारो बसा जे हथ में 75 साल खां लुटींदा रहिया आहिनि पर पोइ बि कशकोल असांजे हथ में आहे। ॿाहिरि मुल्क ते वञूं पिया जिथे 2 किलो आलू बि कोन था थियनि कणिक त ठहियो ऐं उतां जी तव्हां फैसिलिटीज़ ॾिसो कानून ॾिसो साईं वेठल वेठो आहे न त 2-3 शेर मां ॿुधायां पर हाणे छा कयां दोस्ता दादलो मुंहिंजो मां जर्नल ॻाल्हि पियो कयां। जो ये प्रोग्राम करने तो उते मौलवी निकरिया चे हिन जी 40,000 पगार दे रुगो नमाज पढ़ाइंदो आ ए पानी ढुक कोन तो मिले आहे भी जोई अंदर सड़े खां मार अर्ज कयो तो 40,000 मुले पगार दा जो सो वरी पंजाब जो वो सिंधी हुजां त दुख न थिया जो ही
निकरे गेस तपटे वालो पंजाबी हाकिम व बेहयाव सो हयाव न थींदो भल भाव सगो छो न हुजे भाव न थींदो सिंधुड़िया जे हिक भी आई जते निबाह न थींदो भल भाव सबो छो न हुजे भाव न थींदो जेसी न थो ड्रिबाई भर पाण में भाई तेसी ताई अल्लाह बे हमरा न थींदो सैयद तुझी सिंधु वसे सजन दिसे दुश्मन भी दिसे दिसन भली देह जा डाइन गावत मुंग डरियूं जिए सिंधड़ी जा नारा गूंजन हथ में झंडा खयूं रुसी वने को भल तरुसे सजन दिसे दुश्मन भी दिसे सैयद तुझो सनु वसे पिटाई तुझी सिंधु वसे सजन दिसे दुश्मन भी दिसे डॉक्टर जफर अमान मोहतरम जनाब एडवोकेट आफ्ताब अमान शमशाद साहब जी फरमाश औखे वक्त ते उठ वराई भाड़िन भजदा इहे त अरदा धरती जा पुत्र कखु भी किथे सांदा मोहतरम जनाब आफ्ताब अमान एडवोकेट हुक्म धरती जा पुत्र कखु भी किथे सांदा विझंदा गए रखे धूड़ दसे सजन दिसे दुश्मन भी दिसे विझंदा गए रखे धूड़ दसे सजन दिसे दुश्मन भी दिसे
जनाब वडेरे मुरीद साहब जले ये मिसरो तवज्जो तलब आए आवाम तवज्जो कजो। टोपी पाए टोपी अजरक पाए ओने शह पर रखे वतुडन कुडंदा कुडंदा कुंधर तो दर पहुंचन ॾाढो वणन। कुडंदा कुडंदा तो दर पहुंचन कुडंदा कुडंदा कुंधर तो दर पहुंचन ॾाढो वणन। दुश्मन जो भलियां पिसे सजण ॾिसे दुश्मन भी ॾिसे दुश्मन जो भलियां पिसे सजण ॾिसे दुश्मन भी ॾिसे। बाग बहारियूं थींदियूं नेठ त गुल टिड़ंदा नेठ टिबाई वाधायुनि जा घर घर हुल हुलंदा वठिणा पवंदा हक खसे सजण ॾिसे दुश्मन भी ॾिसे सजण ॾिसे दुश्मन भी ॾिसे। भिटाई तुंहिंजी सिंधु वसे सैयद तुंहिंजो सनु वसे सजण ॾिसे दुश्मन भी ॾिसे।